तो भगवान कभी भी साथ न छॾींदा आहिनि। कोई नियम करे वठे, वो नियम पाण भी भले भुलिजी वञे, पर भगवान उनखे याद कराईंदा आहिनि। कोई भक्ति जो कोई भी नियम अगर पालन करे न, भरोसो करे भगवान ते, तो केड़े केड़े ॾींहुं भक्त भुलिजी वेंदो आहे, पर भगवान न भुलजंदा आहिनि। चओ राम। हिकिड़े महात्मा जो नियम हुयो, वो रोज भगवान जे मंदिर वेंदा, भगवान के 4 लड्डू भोग लगाईंदा। बस मंदिर जे ॿाहिरि ही हिकिड़े मिठाई वारे जी दुकान हुई, उतां खां 4 लड्डू वठंदा और भगवान जे चरणनि में रोज वञी अर्पण कंदा। चओ हरे राम। रोज जो नियम थी वियो, रोज यही कंदा। वञी भगवान जे जेॾी महिल मंदिर दर्शन करण वञनि तो नियम 10-20 रुपया जेके भी उन्हनि जा लॻंदा, उहे ॾेई करे 4 लड्डू वठी भगवान ते अर्पण कंदा। कंदे 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 कई महीना साल गुजरी विया। हिकु ॾींहुं ॿाहिरि हली विया अचानक, ॿिए शहर विया, तो ध्यानु आयो, अरे एॾनि सालनि जो नियम अॼु टुटी पवंदो। चओ हरे राम। एॾनि सालनि जो नियम अॼु टुटी पवंदो, कीअं कजे? मां तो रोज भगवान बांके बिहारी जे मंदिर वञी करे 4 लड्डू चढ़ाईंदुमि, अॼु मां ॿाहिरि आहियां, पहुचंदे मूंखे राति थी वेंदी, हाणे तो सुभाणे ई नेम निभिजी सघंदो। ओहो, कंहिंजो कंहिंजो अगरि नितनेम वीचारे जो टुटंदो आहे न, या छॾिजी वेंदो आहे कहिड़े ॾींहुं, त उन्हनि खे ॾाढो दुख थींदो आहे। छो जो नेम कंदे कंदे प्रेम थी वेंदो आहे। बाबा आनंदराम साहिब जन जा वचन, तो अखियुनि में आंसू अची विया, प्रार्थना कई भगवान के, प्रभु मुंहिंजी गलती क्षमा कजो, अॼु नेम टुटे तो, सुभाणे मां तव्हांजी सेवा में हाजिर थींदुमि। ॿियो ॾींहुं थियो, वरी पंहिंजी सेवा अनुसार 10-20 रुपया खणी वियो, वञी करे दुकानदार खे ॾिनी, चई 4 लड्डू ॾिजां। दुकानदार 4 लड्डू ॾिना, चई भैया कल जा पैसा। चओ हरे राम। पागल थियो आहे, कल तो मां हिते हुयुमि कोन। हाँ, जबरदस्ती कल जा पैसा। लगे तो तोखे भी आदत थी वई आहे रोज रोज बस ॾियण जी, तो तोखे लगे तो मां कल भी आयुमि। चई न भैया, कल जा पैसा तो ॾे, कल 4 लड्डू तुंहिंजे नाले ते हिकिड़ो नंढो बालक वठी वियो आहे। चओ हरे राम। नंढो बालक? मुंहिंजो तो कोई पुट ई कोन्हे, मुंहिंजो तो कोई बालक कोन्हे। चई हा मूंखे ख़बर आहे तुंहिंजो कोई पुट कोन्हे, पर हिकिड़ो कोई नंढो सांवरो सलोनो आयो हुयो, ॾाढो सुंदर। अच्छा, पीतांबर उनखे लॻल हुई पीले रंग जी। अच्छा, उहो आयो, अची करे चवण लॻो, वो बाबा जा जेके रोज जा 4 लड्डू ॾींदो आहे, अॼु मूंखे ॾेई छॾ। मां भी पुछियो, भाई तूं केरु आहे? तो पंहिंजो वधीक परिचय न ॿुधाई, चई बस ॾेई छॾ, रोज मूंखे ई ॾींदो आहे 4 लड्डू। चओ हरे राम। ओॾी महिल मां भी ध्यानु न ॾिनो, मां भी चयो संत ठीकु आहे, पाण ई अची हिसाब कंदो। मां 4 लड्डू ॾिना, हो भी चवंदो वियो कि खाते में लिखी छॾिजां। चओ हरे राम। बस हाणे तो पैसा ॾे भाई अॼु 8 लड्डुनि जा। अखियुनि में झरझर आंसू वही आया, खूब रोअण लॻा। तुरंत पैसा ॾिनऊं, 4 लड्डू खणी विया भगवान जे मंदिर, वञी करे मथो टेकियऊं। ॿिया 4 लड्डू जेके अॼु जा रखणा हुया, भगवान जे चरणनि में रखियऊं। जेॾी महिल अखियूं खोलियऊं तो भगवान जे मूरत में नज़र आयो कि भगवान मुस्कुराइनि पिया। चओ हरे राम। भगवान मुस्कुराइनि पिया, अखियुनि में जल भरिजी आयो, सम्झी विया कि प्रभु पाण लड्डू खाइण आया आहियो कल तो। चओ हरे राम। मां भुलिजी वियुमि, मांजो नेम टुटे पियो, मां बस तव्हांखे प्रार्थना कई, मां तव्हांजी शरण वती आहे, तव्हां पाण अची करे नेम निभाए विया आहियो। चओ हरे राम। केॾा दयालु आहिनि भगवान भाई, थोड़ो वीचार कयो। छा भगवान खे लड्डुनि जी बुख आहे? न, प्रेम जी आहे। उन भक्त जो भाव आहे नेम न टुटे, तो भगवान वीचारा पाण हली आया। चओ राम।